तो मां हाणे मौजूदु आहियां मीर साहब वारे बंगले जी बैक साइड ॾांहुं ऐं जेको ख़ैरशाह ॾांहुं बंदि अचे थो उन मोड़ में बीठो आहियां। हीअ साम्हूं तव्हांखे वण नज़र ईंदा हूंदा, दरियाउ पाए करे हिते पहुतो आहे ऐं उन वणनि खां अलावा हेॾो मीर साहब जो ऐं प्राइवेट माण्हुनि जो दंगो आहे, बंदि निकितल आहे हिकु प्राइवेट, उन खे जेको आहे दरिया हाणे पाए रहियो आहे। ऐं हेठि साइड ॾांहुं मीर साहब तक़रीबन 30-40 एकड़ ज़मीन पाए चुको आहे। ऐं हीअ जेको साम्हूं कुंड में इंटर थिए थो हीअ खामन में थिए थो। ऐं हेॾो साम्हूं जेको आहे तव्हांखे मीर साहब जो बंगलो बि ॾेखारींदा हलूं त उहो बि हिनखे वेझो आहे। ऐं हीअ कमु बि बंदि जो हले थो, पर उहो सिर्फ़ु पंहिंजे बंदि खे मज़बूत करनि था। अगरि जे हिते पिचिंग वग़ैरह थिए त पोइ रुख दरिया जो चेंज थी सघे थो। हीअ काफ़ी जॻहनि ते सिंध गवर्नमेंट कयो आहे, जिते रुखनि जो चेंज कयो अथऊं परिणाम तक़रीबन ख़ैरशाह खां मथे। अगरि जे ईअं कयो वियो त हीअ जेकी मीर साहब वारी देह आहे इहा इनशाला बची वेंदी, न त सिधो ई दरिया जी जेका हाणे अटैक आहे उहा मीर साहब वारी ज़मीन ते आहे।